साईं मुंहिंजा हिकिड़े बादशाह जूं 4 राणियूं 4 शादियूं थियल हुजनि पर बादशाह खे कंहिं मां औलाद न हुजे। बादशाह वीचारो परेशान हुजे त मूंखे औलाद अञा ताईं नाहे थियो। त बादशाह हिकु चकर निकितो आयो हिकिड़े फ़क़ीर वटि ऐं फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त मूंखे औलाद नाहे। हीलो तूं कर वसीलो रब थींदो, मूंखे औलाद थी पवे। त इते फ़क़ीर चवणु लॻो त मूंखे ख़बर पइजी वई आहे, फलाणे हंधि वञु, हिकु तलाउ आहे, उन जे चौधारी 4 वण अथई मेवनि जा, वञी उन्हनि मज़ा मेवा पट, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा। हाणे ॾियण जे लाइ मेवो तोखे आऊं हिकिड़ो ॾेई सघां थो ऐं तुंहिंजी हिकिड़ी राणी खे औलाद थींदो, 3 राणियूं वरी तुंहिंजियूं सड़ंदियूं उन ते जहिड़ो थी पवंदो। तंहिंजे करे तोखे 10 अहिड़ो ॾियां थो, हलियो वञु उहे 4 वण आहिनि, उन 4 वणनि मज़ा मेवा पटिजी, हिकिड़ो हुन मां, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा, ऐं पोइ उहे तुंहिंजी ज़ाल राणियुनि खे खारा, अलाह तोखे पुटु ॾींदो, शहज़ादा ॾींदो। त हाणे बादशाह आयो उतां, चइनी वणनि मज़ा उहे मेवा पटी, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा, हिकिड़ो हुन मज़ा ऐं हिकिड़ो हुन मज़ा। हाणे 4 मेवा पटे बादशाह उतां निकितो, सिधो आयो पंहिंजे महल ऐं राणियुनि खे उहे मेवा ॾिनी ऐं चवणु लॻो त हीउ मेवा खायो, रब साईं पाण खे औलाद ॾींदो। ही कंहिं फ़क़ीर जी दुआ सां मिलिया आहिनि। त हाणे राणियुनि उहे मेवा खाधा। त कुझु वक़्तु गुज़रियो, कुझु टाइम गुज़रियो, उन राणियुनि खे चइनी खे उमेदगारी थी ऐं नेठि उमेदगारी मुकमल थियण खां पोइ बादशाह खे 4 शहज़ादा पुट ॼावा। हाणे 4 शहज़ादा ॼाया, अॼु न सुभाणे नेठि अची वॾा थिया, नौजवान थिया। त हाणे 4 शहज़ादा थिया। 4 शहज़ादनि में तमामु हिकु वॾो रुतबो हुजे ऐं कुदरत जे तरफ़ां उन्हनि मंझि ताक़तूं हुजनि। हाणे 3 शहज़ादनि में त हुजनि, 4 शहज़ादे में न हुजे। हाणे हिकिड़े शहज़ादे में ताक़त रब साईं एॾी उनखे ॾिनी जो हू केॾो बि वज़न पथर हुजे, छा हुजे, केॾो बि वज़न हुजे त हू खणियो वेंदो हो। ऐं ॿिए शहज़ादे खे अलाह साईं अहिड़ो रुतबो ॾिनो जो हू को बि बीमार हुजे, ज़ख़म हुजे, धकु हुजे, उनखे हथु लाहींदो हो त उहो छुटी वेंदो हो ऐं उनखे शिफ़ा मिली वेंदी हुई। ऐं 3 शहज़ादे खे एॾो निशानेबाज़ बणाई जो कंहिं बि शइ खे निशानो करे त उहा शइ न बचे। ऐं 4थों शहज़ादो आम सादो रहियो, तो मूं जहिड़ो, जी पाण आम ज़िंदगी में आहियूं। हुन वटि को अहिड़ो रुतबो न हुयो, सफ़ा सादो हुयो। त हिकु चकर 4 राणियूं वेठियूं हुजनि त 3 राणियूं पाण में चवणु लॻियूं त असांजे पुट मंझि, मुंहिंजे पुट मंझि ही ताक़त आहे। त ॿी राणी चवणु लॻी त मुंहिंजे पुट में ही ताक़त आहे, ही रुतबो आहे। त टी राणी चवणु लॻी त मुंहिंजे पुट में ही ताक़त आहे, ही रुतबो आहे। हाणे 4थी राणी नंढी, उनजो पुटु नंढो, उहो त सादो आम हुजे। हाणे उहा नंढी राणी वीचारी कुझु बि न चयो। उन 3 राणियुनि जी इहा ॻाल्हि ॿुधी ऐं दिलि में ॾुख करणु लॻी त ऐं दिलि में चवणु लॻी त जेको रब साईं बहितर कयो आहे उहो ई सही आहे। त हिकु चकर उहे 2 शहज़ादा उन शहज़ादे खे चवणु लॻा नंढे खे त रब साईं असांखे इहो रुतबो ॾिनो आहे, इहे ताक़तूं ॾिनियूं आहिनि, तोखे छो न ॾिनियूं? त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त रब साईं जी मर्ज़ी आहे, तव्हांखे इहो रुतबो ॾिनो आहे, तव्हांखे इहा ताक़त ॾिनी आहे त भली ॻाल्हि आहे, मूंखे न ॾिनी आहे त इन में आऊं छा थो करे सघां? जेका रब जी रज़ा ते आऊं राज़ी आहियां। त हिकु चकर बादशाह वटि हिकिड़ो हमराह आयो ऐं चवणु लॻो त फलाणे हंधि छोकिरी आहे ऐं तव्हांजे शहज़ादनि खे मोकिलियो, जेकर उन्हनि खे पसंदि अची वञे त हू शादी करण जे लाइ तयारु आहिनि। त बादशाह चवणु लॻो उन हमराह खे त तूं भले हींअर हलियो वञु, ऐं मुंहिंजे चइनी शहज़ादनि खे घुरायां थो ऐं उहे ईंदा उहा छोकिरी ॾिसी वेंदा, जेकर उन्हनि खे पसंदि अची वई कंहिं बि शहज़ादे खे त शादी कराईंदासीं पाण सां। त हाणे बादशाह एतिरो कुझु उन हमराह खे चई रवानो करे छॾियो। बादशाह पंहिंजे पुटनि खे घुरायो, चइनी शहज़ादनि खे घुरायो ऐं चवणु लॻो त फलाणे हंधि वञो, उहा छोकिरी ॾिसी अचो, जेकर तव्हांखे पसंदि अचे थी त तव्हांजी शादी हुन सां कराईंदसि, तव्हां मां जंहिंखे पसंदि अचे। हाणे उहे 4 शहज़ादा निकिता हुतां, सिधो अची उन हमराह जे घर पुॻा जिथे छोकिरी हुजे। त हाणे 2 शहज़ादा चवणु लॻा उन 4थी शहज़ादे खे जेको नंढो हो, जंहिंमें को रुतबो का ताक़त न हुई, 2 शहज़ादा चवणु लॻा त तूं कंहिं कम जो कोन आहीं, तूं माठि करे हिते वेही रह, असीं 2 शहज़ादा वञूं था, असीं 2 भाउ वञूं था। हाणे उहे 2 भाउ उन नंढे शहज़ादे सां न ठहनि, छो त उनखे रब साईं आम ठाहियो हो, एॾो ई रुतबो वग़ैरह हुन वटि न हुयो। त हाणे उहो 4थों शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे 2 भाउनि खे त भले ठीकु आहे, आउं हिते ई ॿाहिरि वेहां थो, अवी भले वञी उहा छोकिरी ॾिसी अचो। हाणे उहे 2 शहज़ादा आया उन घर मंझि। हाणे उहा छोकिरी उन जा माउ पीउ वेठा हुजनि। त शहज़ादनि जॾहिं उन छोकिरी खे ॾिठो ऐं चवणु लॻा त अव्हां जी छोकिरी असांखे पसंदि न आहे, असीं शादी नथा करियूं।
त हाणे उहा माई चवणु लॻी उन छोकिरी जी माउ उन टिनी शहज़ादनि खे त मुंहिंजी छोकिरी में कहिड़ी ख़ामी आहे जेको तव्हां पसंदि नथा करियो। त उहे टई शहज़ादा चवणु लॻा त न असांखे पसंदि कोन्हे, असांखे तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी खपे ऐं उन सां शादी असीं कंदासीं। त हाणे उहा छोकिरी जी माउ चवणु लॻी त हा अव्हांखे सुभाणे परियूं मिलंदियूं ऐं परियुनि सां शादी कंदो, मां अटि करे हलो ऐं नथी मुंहिंजी छोकिरीअ जी शादी तव्हां सां करायां। त हिते शहज़ादा चवणु लॻा त शादी असीं बि नथा करियूं, तुंहिंजी छोकिरीअ सां असीं वञूं था। त हाणे टई शहज़ादा ॿाहिरि आया ऐं उन चोथे शहज़ादे खे वठंदे थिया रवाना। त हाणे हिकु चकर पंहिंजे महल में उहे टई शहज़ादा चवणु लॻा, चोथों शहज़ादो बि उते मौजूदु हुजे। हाणे उहे टई शहज़ादा चवणु लॻा त हाणे इन माई असांखे मेणूं ॾिनो आहे, तानूं ॾिनो आहे, असीं बि परियुनि सां शादी करे ॾेखारींदासीं। भले असांजे राज खे ख़बर पवे, इन माई खे बि ख़बर पवे त असीं बि परियुनि सां शादी करे आया आहियूं। त हाणे उहे चारई शहज़ादा निकिता परियुनि जी तलाश में, परियुनि सां शादी करण जे लाइ। हाणे कुझु रस्ते ते आया, काफ़ी झंग तरफ़ ई रवाना थिया। त हिते टई शहज़ादा चवणु लॻा त हाणे हिन पाण पंहिंजे भाउ खे नंढे खे केॾांहुं पिया वठो हलूं, पाण टई ताक़तवर आहियूं, पाण टई हलूं था, हिन खे छॾियूं त ॿिए हंधि वञे, पाण सां गॾु न हले। त हाणे उहे टई शहज़ादा उन चोथे शहज़ादे चवणु लॻा तूं असां सां गॾु न हल, तोसां का परी शादी कंदी बि कोन ऐं असीं वञूं था परियुनि खे ॻोल्हियूं था, असीं वञूं था ॿिए तरफ़, तूं वञ ॿिए तरफ़, तुंहिंजो नसीबु। त हाणे उहो चोथों शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे, अमीं भले वञूं ॿिए तरफ़, आउं वञा थो ॿिए तरफ़। त हाणे टई शहज़ादा निकिता ॿिए तरफ़ ऐं चोथों शहज़ादो जेको नंढो वेचारो हो सो जेको आम हो सो निकितो ॿिए तरफ़। हाणे उहो अचे पियो हिकिड़े झंग मंझां उनजो गुज़र थियो त उनजी नज़र हिकु फ़क़ीर ते पहुची हुई। आयो फ़क़ीर वटि, फ़क़ीर उनखे शहज़ादे खे ॾिसंदे ऐं शहज़ादे खे चवणु लॻो त तूं केॾांहुं पियो वञीं? त हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ मूंसां थियो आहे। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजो नसीबु आहे अॻियां जेको तोसां थिए, हिकिड़ी शइ तोखे ॾियां थो, तोखे अॻियां कमु ईंदी। त शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो त हीअ जादुई टोकरी तोखे ॾियां थो, अॻियां तोखे कमु ईंदी। हिन में जेतिरो बि कुझु हणंदे, जेका बि शइ हणंदे ऐं हिन खे चवंदे त गाइबु थी वञे, गाइबु थी वेंदी आहे, हिन खे चवंदे अची वञे त अची वञे, जादुई टोकरी आहे, तोखे कमु ईंदी। शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो, फ़क़ीर जा थोरा मञा ऐं उनखां मोकिलाए उहा टोकरी खणंदे ऐं थियो रवानो उतां। हाणे आयो पे तमामु घाटे झंग में अची पुॻो, ॾिसे त उते हिकिड़ो हमराह वेठो हुजे। त शहज़ादो चवणु लॻो त इहो हमराह हिते छा थो करे, वञी पुछां त सही। हाणे शहज़ादो आयो उन हमराह वटि, हमराह खे चवणु लॻो त ॾे ख़बर तूं इन झंग में छा पियो करीं? त हमराह चवणु लॻो त फलाणे हंधि जो आउं आहियां ऐं ईअं ई निकितो हुउसि, हाणे आउं रस्तो भुलिजी वियो आहियां, मूंखे 3 ॾींहं थी विया आहिनि, बुख पियो मरां, खाधो पीतो काशे खाधो ई कोन्हे, जे अगरि तो वटि काशे हुजे त मूंखे खाइण जे लाइ ॾे। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। शहज़ादे जादुई टोकरी खे घुरायो, जादुई टोकरी अची वई, उन में फ्रूट मेवा वग़ैरह जाम पिया हुआ। सो शहज़ादे वाट तां पटिया हुआ, उनखे मेवा वग़ैरह जेका वण वग़ैरह उनखे मिली विया हुआ, उहे उन शहज़ादे उतां पटिया हुआ ऐं इन टोकरी में हया हुआ। सो उनखे चयो त गाइबु थी वञे, उहे गाइबु थी वई हुई टोकरी ऐं उन महिल हमराह घुरिया ऐं उन महिल शहज़ादे उहा हाज़िर कई ऐं पोइ उन हमराह उन टोकरी मञा उहे फल वग़ैरह, उहे फ्रूट वग़ैरह खाधा ऐं उहो हमराह चवणु लॻो त तुंहिंजूं महिरबानियूं ऐं पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां त भला तूं केॾांहुं थो वञीं? त हिते शहज़ादे पंहिंजी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त आउं वञा थो परी जी तलाश में, का परी मिली वञे उन सां शादी कंदुसि। त हिते हमराह चवणु लॻो त आउं फलाणे हंधां अचां पियो, उते हिकिड़ो वॾो तलाउ आहे, उते परी मूं ॾिठी आहे, परी ईंदी आहे, उते परी उते वेठल आहे। त हिते उहो नंढो शहज़ादो उन हमराह खे चवणु लॻो त यार तुंहिंजी महिरबानी, तो मूंखे परी जो ॾसु ॾिनो। त हमराह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, तो मूंखे खाधो वग़ैरह खारायो, ऐं फलाणे हंधि वेठो आहियां, को बि कमु वग़ैरह तुंहिंजो हुजे त मूंखे ॿुधाइजांइ। त शहज़ादो चवणु लॻो नंढो त भले ठीकु आहे। हाणे नंढो शहज़ादो उन हमराह खां मोकिलाए उतां निकितो। हाणे उहो शहज़ादो सिधो अची उन तलाउ ते पुॻो, ॾिसे त तलाउ ते हिकु हसीन परी वेंझे पई। शहज़ादो आयो, हिकु वण जी पाड़ में अची वेही नज़ारो ॾिसणु लॻो उन परी जो। त एतिरी देरि में हिकु बादशाह उन इलाइक़े जो उहो बि को आयो उन तलाउ ते, उन ॾिठो त परी वेंझे पई। हाणे हुजे उन महिल आम छोकिरी, परी जा पर उनखे न लॻल हुजनि, पर ॾिसण में ईअं हुई त जहिड़ी का हसीन परी हुजे। हाणे असुल में उहा हुई परी। त हाणे उन परी जो जेको हार हो, जंहिंमें हुनजी ताक़त हुई, उन हार जी मदद सां उन परियुनि जी दुनिया में ईंदी हुई, वरी उन हार जी मदद सां उते वेंदी हुई। उहो हार उन परी जेको आहे सो ॿाहिरि लाहे ऐं पाण उते वेंझण लाइ उन तलाउ में वेंदी पए। त बादशाह आयो, ॾिठो उन छोकिरी खे
चवणु लॻो त हीउ पक सां परी आहे, हिन जो हार ॿाहिरि पियो आहे, इहो हार आउं खणां थो पाण वटि रखां थो, ऐं जे अगरि परी आहे त हिन सां आउं कंदसि शादी, जे अगरि आम छोकिरी आहे त हिन खे छॾे ॾींदसि। ऐं बादशाह चवणु लॻो त वॾा चवनि था, बुज़ुर्ग चवनि था त परी वफ़ादार आहे, ॿियनि मायुनि खां बहितर आहे, परी में वफ़ा आहे, परी सां जे अगरि शादी थी वञे त परी सॼी ज़िंदगी निभाईंदी आहे। हाणे मूंखे परी सां शादी करणी आहे, वञां थो। हाणे बादशाह यकदमि आयो, घोड़े तां लथो ऐं उन परी जो हार खणी वरितो। त एतिरे टाइम में परी ॿाहिरि निकिरी आई। परी चवणु लॻी उन बादशाह खे त इहो हार मुंहिंजो न खण, मूंखे ॾेई छॾ। बादशाह चवणु लॻो त इहो हार तोखे आउं कोन ॾींदसि, तूं मूंखे सची सची ॿुधाए, तूं परी आहीं या आम छोकिरी आहीं। त हाणे उहा परी चवणु लॻी त न, आउं आम छोकिरी आहियां, इहो हार मुंहिंजो आहे, मुंहिंजी माउ जी निशानी आहे, मूंखे ॾे। परी ज़िद करणु लॻी हार जे लाइ, बादशाह हार न ॾे। बादशाह सम्झी वियो त हीअ परी आहे, तॾहिं हार घुरे पई। त हाणे ते बादशाह चवणु लॻो उन परी खे त ईअं आउं हार तोखे कोन ॾींदा, तूं पंहिंजी असलियत, पंहिंजी हक़ीक़त न ॿुधाईंदे। जे अगरि तूं परी आहीं त तोसां आउं शादी करणु थो चाहियां, तूं मूंसां शादी कर। त हाणे उहा परी चवणु लॻी, उहा छोकिरी चवणु लॻी उन बादशाह खे त न, आउं परी कोन आहियां, आउं हिकु आम छोकिरी आहियां, इहो मुंहिंजो हार मूंखे ॾे। त बादशाह हिते हार हुन परी खे ॾे ई न। परी ज़िद करणु लॻी, तॾहिं बि बादशाह हार न ॾिनो। त हिते परी चवणु लॻी त आउं हलां थी, तोसां गॾु तुंहिंजे महल में रहां थी, आउं आम छोकिरी आहियां, तोखे यकीन अची वेंदो। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, तूं मूंसां गॾु हल, मुंहिंजे महल में रह, पाणे वक़्त जे हिसाब सां ख़बर पइजी वेंदी। त हाणे इहो लका उन शहज़ादे जेको लिकियलु हो उन वण जे पाड़ में सॼो ॾिठो पिए। हाणे उहो चवणु लॻो त हीअ आहे परी छोकिरी। हाणे बादशाह ज़िद पियो करे, हिन खे वठियो पियो वञे, हिन सां शादी कंदो। ॾिसूं था त अॻियां छा थो थिए, आउं बि हिन जो पीछो करियां थो। त बादशाह हुन परी खे वठंदे ऐं सिधो आयो पंहिंजे महल में, ऐं छोकिरो बि हुनजे पोयां को निकितो। त हाणे हिते बादशाह उन परी खे वठी महल में आयो। हाणे हुजे त उन महिल आम छोकिरी, बादशाह दिलि में इहो ख़्यालु कयो त हीअ परी आहे। त हाणे हिते बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त हाणे कीअं करियां, हीअ परी आहे या आम छोकिरी आहे। त वज़ीर चवणु लॻो त हाणे ख़बर पइजी वेंदी, तूं हिन खे कम ते हिते रखी छॾ, वक़्त जे हिसाब सां ख़बर पइजी वेंदी। त बादशाह चवणु लॻो त कहिड़े कम ते हिन खे रखां। त वज़ीर चवणु लॻो त हिन खे घोड़नि जी साफ़ सफ़ाई, घोड़नि जो कमकार जेको पंहिंजो आहे, उहो हिन खे ॾेई छॾ पई करे हिते। त बादशाह चवणु लॻो त ठीकु आहे। बादशाह हुन परी खे चवणु लॻो त मुंहिंजा घोड़ा आहिनि, इन्हनि जी जांच वग़ैरह कर ऐं इन्हनि जी साफ़ सफ़ाई कर, इहो कमु तो ते आहे। जेसि तो हक़ीक़त न ॿुधाईंदे, असलियत न ॿुधाईंदे, इहो ई कमु तोखे करिणो पवंदो। त हाणे उहा परी चवणु लॻी उन बादशाह खे त आउं आहियां आम छोकिरी, भले इहो कमु मूंखे मंज़ूरु आहे, आउं इहो कमु कंदसि पई। त हाणे एतिरी देरि में उहो शहज़ादो नंढो, उहो बि को हिननि जो पीछो करे सिधो आयो उन महल में, पंहिंजो वेस लाथई, वेस ॿियो कईं, सिधो आयो उन बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त आउं फिलाणे हंधि जो आहियां, ऐं जेको असो हुतां निकितो हुअसि घुमण जे लाइ, ऐं हिते हिन झंग में रुली वियोसि। हाणे तो वटि आयो आहियां, तो वटि को कमकार वग़ैरह हुजे त आउं करण जे लाइ तयारु आहियां, ऐं मूंखे खाधो वग़ैरह पियो खाराइजांइ, आउं रुली वियो आहियां। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, तोखे कमु ॾियां थो पियो, कमु हिते कजां। कमु तोखे इहो ॾियां थो त वञी घोड़नि जी साफ़ सफ़ाई ऐं घोड़नि जी जांच वग़ैरह देखभाल पियो कजां। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो ख़्यालु कजां, उते हिकु छोकिरी आहे, ऐं तूं इहो ॾिसजांइ उहा छोकिरी आम आहे या परी आहे। जे अगरि परी आहे, तोखे असलियत जी ख़बर पए त मूंखे लाज़मी ॿुधाइजांइ। त हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे, मूंखे जॾहिं ख़बर पई त का उहा परी आहे त तोखे आउं ॿुधाईंदसि। हाणे बादशाह उन शहज़ादे खे, उन छोकिरे खे उते कम ते लॻाए छॾियो। बादशाह खे बि ख़बर न हुजे त कोई को शहज़ादो आहे इन परी जे पोयां आयो आहे। हाणे उहो शहज़ादो नंढो उन घोड़नि जी जांच वग़ैरह करणु लॻो, उन परी सां गॾु कमकार करणु लॻो। त नेठि उहा परी ऐं उहो शहज़ादो कमकार कंदा रहिया। हाणे उहो पाण में ठही हलिया। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त तूं सची सची ॿुधाए, तूं परी आहीं या आम छोकिरी आहीं। हाणे शहज़ादो पुछा पियो करे उन परी खां। त परी चवणु लॻी त आउं तोखे असलियत ॿुधायां थी, हक़ीक़त ॿुधायां थी, पर बादशाह सां ॻाल्हि न कजां। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त न, आउं ॻाल्हि कोन कंदसि, तूं मूंखे हक़ीक़त करे ॿुधा। त हिते उहा परी चवणु लॻी त हा बिल्कुलु, आउं सच में परी आहियां, ऐं मुंहिंजो हार इन बादशाह वटि आहे। जे इहो हार मूंखे तूं आणे ॾीं, इन हार खां सवाइ आउं मुंहिंजे मुल्क में वञी नथी सघां, छो त उहो हार मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। त हाणे उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं कोशिशि कंदसि इहो हार तोखे मोटाए ॾींदसि। त हाणे उहो छोकिरो, उहो शहज़ादो आयो उन बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त मूंखे ख़बर न पइजी सघी त उहा छोकिरी आहे या परी आहे। तूं हाणे ईअं कर जो उन
तूं हाणे ईअं करजो, इन परी खे घोड़नि वारो कमु न ॾे, इनखे कमु को सुठो ॾे, को आसानी वारो कमु ॾे, ऐं इन जे लाइ हार सिंगार सोन जा ज़ेवर वग़ैरह चढ़जनि उहे इनखे ठाराए ॾे, ऐं इनखे भाउ हिनजी ख़िदमत कर। वक़्त जे हिसाब सां पाणे तोखे ॿुधाए छॾींदी त छोकिरी आहे या परी आहे। त बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे, उन छोकिरे खे, त भले ठीकु आहे, जीअं तूं चवीं थो आउं ईअं कयां थो। त बादशाह उन परी खे घुरायो, उन छोकिरी खे, ऐं हिकिड़ो सोन जो हार उनखे ॾिनी, सोन जा कंगण ॾिनी। परी खे चवणु लॻो उन छोकिरी खे, त हीअ तूं पाउ, हीअ तुंहिंजे लाइ मूं ठाराया आहिनि, ऐं तूं अॼु खां ॿीहर घोड़नि जो कमु न कर, ऐं हिते ई वेही आराम कर। त हाणे उहा परी ॾाढी ख़ुशि थी। त हाणे नेठि हिकु चकर शहज़ादो बादशाह ते नज़र रखणु लॻो। त बादशाह हिकु कमरे में वेंदो हो, शहज़ादो उन बादशाह ते नज़र रखणु लॻो। बादशाह हिकिड़े कमरे में वेंदो हो ऐं काफ़ी देरि खां पोइ ॿाहिरि ईंदो हो। त हिते शहज़ादो सोचणु लॻो त बादशाह केॾांहुं थो वञे ऐं देरि सां अचे थो। त शहज़ादो चवणु लॻो त इन कमरे जी जांच करियां त छा मसइलो आहे। त हाणे उहो शहज़ादो उन कमरे में आयो, ॾिसे थो उन में को लिकियलु रस्तो हुजे जेको सिधो ॿाहिरि वेंदो हो। उन महल जे ॿाहिरां वेंदो त बादशाह उन रस्ते मां वेंदो, ॿाहिरि घुमे फिरियो ऐं वरी उतां जेको असो वरियो ईंदो। उहो हिकिड़ो लिकियलु माना दरवाज़ो हिकिड़ो रस्तो हो। त शहज़ादो सम्झी वियो त हीउ रस्तो ॿाहिरि आहे ऐं हिते ई अचे थो महल मंझि। त हाणे नेठि ॿिए ॾींहुं उहो शहज़ादो आयो बादशाह वटि, ऐं बादशाह खे चवणु लॻो त हाणे आउं वञा थो मुंहिंजे वापसी ॻोठु, मुंहिंजे मुल्क, थकी पियो आहियां हिते कमकार करे, तूं जे अगरि मूंखे इजाज़त ॾीं त आउं हलियो वञा। त बादशाह चवणु लॻो त मूंखे का तकलीफ़ कोन्हे, तूं भले हलियो वञु, तोखे इजाज़त आहे। त हाणे उहो शहज़ादो उतां थी ऐं हलियो वियो बादशाह खां। जॾहिं राति थी त उन शहज़ादे नंढे छा कयो जो उन लिकियलु रस्ते मंझां उन महल मंझां आयो अंदरि महल मंझि, ऐं सिधो आयो उन परी जे कमरे में। परी जे गले में उहो सोनू हार जेको बादशाह ठारायो उनखे पारायो हो, ॾिनो हो। नंढे शहज़ादे छा कयो, उहो सोनू हार उनजी ॻिची मंझां लाहे ऐं खणी ऐं थियो रवानो। हाणे जॾहिं सुबुह थियो त शहज़ादी निंड मंझां उथी। बादशाह जॾहिं शहज़ादी खे ॾिठो ऐं चवणु लॻो त तुंहिंजो क़ीमती हार केॾांहुं वियो जेको मूं तोखे ठाराए ॾिनो हो ऐं तो पातो हो। त हिते उहा परी चवणु लॻी, ख़बर न आहे हार केॾांहुं वियो आहे, राति त पातल हो ऐं ख़बर न आहे केॾांहुं वियो आहे। त बादशाह चवणु लॻो त केरु चोरी करे सघे थो, अहिड़ो त कोई हिते आहे ई कोन। त हाणे होॾां उहो शहज़ादो उन परी जो हार खणी सिधो आयो उन हमरा वटि जंहिंजी हिन मदद कई हुई, जंहिंखे फ्रूट ऐं मेवा खाराया हुआ। उन ॻोठ में पुॻो, सिधो आयो उन हमरा वटि। हमरा उन शहज़ादे खे ॾिठो त हमरा चवणु लॻो शहज़ादे खे त हुकम कर, छा हुकम आहे मुंहिंजे लाइ, कहिड़ो कमु आहे, जेको चओ उहो करियां। त शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु अॼु वक़्तु अची वियो आहे, हिकिड़ो कमु तोखे चवां थो उहो तोखे करिणो आहे। ऐं सॼी हक़ीक़त करे उन हमरा खे ॿुधाई, ऐं हमरा खे चवणु लॻो त हीउ कमु तूं हीअं कजांइ, माना सॼी प्लानिंग ठाहे उन हमरा खे ॿुधाई। ऐं उहो हार परी वारो उहो उन हमरा खे ॾिनई ऐं चवणु लॻो त हाणे तूं फ़क़ीर थी वञिजां, फ़क़ीर जो वेस करे वञिजां उन बादशाह वटि, ऐं इहो हार उन बादशाह खे ॾिजां ऐं चइजांइ त हीअ हार आउं विकिणां थो, मूंखां वठि। त हिते हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे हमरा फ़क़ीर जो वेस कयो ऐं उहो हार खयो, सिधो आयो बादशाह वटि, ऐं बादशाह खे चवणु लॻो त हीअ हार आउं विकिणां थो, छा तूं वठंदे। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त हीअ हार तोखे किथां मिलियो, हीअ हार त मूं हिन छोकिरी खे ॾिनो हो, ऐं इहो हार तो वटि किथां आयो। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त हीअ हार हिकिड़ी छोकिरी मूं वटि आई हुई ऐं मूंखे चवणु लॻी त आउं बादशाह खे मूं फासायो आहे, ऐं को अहिड़ो धाॻो फीणो वग़ैरह करे ॾे जो बादशाह मुंहिंजे ज़ाल में सफ़ा अची वञे ऐं मूंसां शादी करे, मस्तु मूं बादशाह खे फासायो आहे। त हिते मूं हुन छोकिरी खे चयो त तुंहिंजो इहो सोनू हार मूंखे ॾे, तोखे तुंहिंजो कमु आउं करे थो ॾियां। हाणे मूं त मिड़ी नाटक करे उनखे धाॻो फीणो करे ॾिनो, ऐं उहो हार मूं हुन खां खयो, ऐं तंहिंजे करे तो वटि आयो आहियां, मतां मूंखां केरु फुरे न वञे ऐं विकिणणु आयो आहियां, तूं मूंखे पैसा ॾे, यार खण। त जॾहिं बादशाह खे इहा ख़बर पई, ऐं बादशाह चवणु लॻो त हीअ छोकिरी का परी न आहे, ऐं हीअ मूंखे जेको आहे सो पंहिंजे ज़ाल में फासाए ऐं मूंसां शादी करणु थी चाहे। त बादशाह हिते उन छोकिरी खे घुरायो, उन परी खे घुरायो। बादशाह चवणु लॻो त निकर, तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन्हे, हीउ वठि पंहिंजो हार। हाणे हार उहो जेको परी जो हुजे, जादुई हार जंहिंसां परी ईंदी वेंदी हुजे पंहिंजे मुल्क में ऐं धरती ते। बादशाह उहो हार हिनखे उछरे ॾिनो परी खे। परी ख़ुशि थी ऐं मायूस बि थी, छो त मायूस इन जे करे थी जो बादशाह हुनखे धिका ॾेई कुझु ग़लति ॻाल्हायो, चवणु लॻी त तूं धोखेबाज़ आहीं। ऐं परी खे ख़ुशी बि थी त मूंखे मुंहिंजो हार मिली वियो, ऐं हली वेंदसि हितां। त हाणे परी उहो हार उतां खयो
ऐं निकिती उन महल मंझां। सिधो आई ॿाहिरि उन जॻह ते पुॻी जिते शहज़ादो वेठो हुजे उहो। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त हाणे तुंहिंजी इन बादशाह मां जान छुटी वई। त हिते परी चवणु लॻी त हा बिल्कुलु मुंहिंजी बादशाह मंझां जान छुटी वई। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त हाणे तूं हिते वेहीं थी या वञे थी। त हिते उहा परी चवणु लॻी त आऊं आई हुअसि हिकु शहज़ादे जी तलाश में, छो त मुंहिंजे नसीब में उहो शहज़ादो लिखियलु आहे, उन सां मुंहिंजी शादी थींदी। हाणे शहज़ादो उहो मूंखे खपे थो, ऐं उनजे लाइ इन धरती ते ईंदी आहियां उनखे ॻोल्हण जे लाइ। शहज़ादो उहो मूंखे मिलियो कोन्हे। त उहो शहज़ादो नंढो चवणु लॻो उन परी खे त तोखे कहिड़ो शहज़ादो खपे थो, मूंखे ॿुधा भला। त परी चवणु लॻी त शहज़ादो मूंखे उहो खपे थो जेको तमामु ताक़त वारो हुजे ऐं वज़न वग़ैरह खणण जे लाइ जेको त उन में उहो रुतबो हुजे ऐं वज़न खणी सघे थो, उन में उहो रुतबो आहे। उहो शहज़ादो मुंहिंजे नसीब में लिखियलु आहे, उन सां आउं शादी करण जे लाइ आई आहियां। हाणे उहो मूंखे मिले नथो। त हाणे हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त जंहिंजी तलाश में तूं आई आहीं शायदि थी सघे थो उहो मुंहिंजो भाउ हुजे। त हिते परी चवणु लॻी त जेकर उहो तुंहिंजो भाउ आहे त मूंखे उन सां मिला, मूंखे ख़बर पइजी वेंदी। त हाणे उहा परी चवणु लॻी उन नंढे शहज़ादे खे त हाणे मूंखे वठी हल तुंहिंजे भाउ वटि, ऐं जेको आहे सो हली ॾिसां उन खे। त हाणे हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त अञा आउं नथो हलां, अञा त मूंखे कई कम करणा आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो हलंदासीं। जेकर तूं वेहीं त वेह, जेकर वञी त भले वञ। त परी चवणु लॻी त न, तूं पंहिंजा कम भले कर, ऐं तोसां गॾु ई हूंदसि, तोसां गॾु हलां थी ऐं इन तुंहिंजे भाउ खे ॾिसां ऐं उनखां बाद में जेको आहे सो हली वेंदसि। जेकर उहो तुंहिंजो भाउ ई शहज़ादो आहे त पोइ शादी कंदसि, जेकर न आहे त पोइ आउं हली वेंदसि। त हाणे नंढो शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त भले ठीकु आहे। हाणे उहा परी उहो शहज़ादो नंढो उतां निकिता, सिधो अची ॿी बादशाही में पुॻा। हाणे उते जो हिकिड़ो बादशाह हुजे ऐं उनजी धीउ बि का परी हुजे, उहा बि का उते रहंदी हुई उन महल मंझि। हाणे उन बादशाह खे बि ख़बर न हुजे त का मुंहिंजी धीउ परी आहे, का यादाश्त न हुजे। ऐं परी जेको आहे सो उन बादशाह जी धीउ हुई, उहा बि का उते रहंदी हुई। ऐं उन परी खे जेको आहे सो ख़्वाब वग़ैरह जाम ईंदा हुआ ऐं उनखे इहे ख़्वाब ईंदा हुआ त को मुंहिंजूं टे भेणूं आहिनि जेके परियूं आहिनि, उहे ख़्वाब ईंदा हुआ। ऐं उन फ़िक्र में हूंदी हुई, उन परेशानी में हूंदी हुई ऐं सोचंदी हुई त आउं परी आहियां, मुंहिंजूं टे भेणूं अञा हले किथे आहिनि, टे परियूं जेके आहिनि, ऐं मुंहिंजो पीउ बादशाह आहे ऐं मुंहिंजी माउ परी आहे ऐं मुंहिंजे पीउ बादशाह खे का ख़बर बि न आहे छा मसइलो आहे। उहा परी उते सोचणु लॻी ऐं हेॾां हीअ परी ऐं नंढो शहज़ादो उन बादशाही में पुॻा ऐं उते ई जेको आहे सो झूपड़ी वग़ैरह इन्हनि ठाही। ऐं हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त हाणे वञी को कमकार ॾिसां, वञी कमकार करियां, वञा थो हिन मुल्क जे बादशाह वटि को कमकार हुजे, मूंखे नौकिरी ते रखे ऐं पोइ जेको आहे सो आउं पंहिंजो जान गुज़र हलायां, आउं बि खायां, हिन परी खे बि खारायां। हाणे उहो नंढो शहज़ादो सिधो आयो उन बादशाह वटि। बादशाह उनखे न मिलियो, उते उनजी धीउ उहा परी मिली वई। त नंढो शहज़ादो आयो उन परी वटि। त हाणे परी उनखे नौकिरी ते रखियो उन नंढे शहज़ादे खे ऐं पंहिंजे बारे में सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻी त हीउ मसइलो हीउ मूंसां आहे, जेकर इहो तूं मूंखे हल करे ॾीं त तुंहिंजियूं महिरबानियूं थींदियूं। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त मूं वटि बि हिकिड़ी परी आहे ऐं जेका तूं ॻाल्हि करे बि थी सघे थो मतां ईअं ई हुजे। त हाणे हिते उहा परी चवणु लॻी बादशाह जी धीउ त हाणे मुंहिंजूं टे भेणूं आहिनि, जेकर इहे टई भेणूं मूंखे मिली वञनि त मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जी असलियत जे बारे में ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजे पीउ बादशाह खे त का ख़बर न आहे, मुंहिंजी माउ ख़बर न आहे किथे आहे, मुंहिंजूं टे भेणूं परियूं जेके आहिनि सो मुंहिंजे ख़्वाब में अचनि थियूं। हाणे तूं कोशिशि कर, नाला तोखे आउं फलाणा ॿुधायां थी, इहे परियूं जेको आहे सो मुंहिंजे ख़्वाब में अचनि थियूं, जे तोखे मिली वञनि त पोइ हिते तूं वठी अचु उन्हनि खे। त टई चारई भेणूं असीं परियूं पाण में गॾिबासीं त असांखे असलियत जी ख़बर पइजी वेंदी ऐं असीं चारई भेणूं बि मिली वेंदासीं। त हाणे उहो नंढो शहज़ादो उन परी खे चवणु लॻो बादशाह जी धीउ खे त भले ठीकु आहे। हाणे उतां नंढो शहज़ादो आयो सिधो उन परी वटि जेका परी सां गॾु हुई, त अची सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते उहा परी चवणु लॻी उन नंढे शहज़ादे खे त हा बिल्कुलु, मूंखे बि ख़्वाब में ईअं अचे थो त मुंहिंजूं भेणूं आहिनि, ॿ त भेणूं आहिनि मुंहिंजूं, सो तोखे आउं ॾस ॾियां थी, उतां तूं वञी उन्हनि खे सॾु कंदे त उहे हली वेंदियूं, फलाणी जॻह ते आहिनि, तोखे मिली वेंदियूं। बाक़ी जेका परी तूं चईं पियो बादशाह जी धीउ आहे, इन जी ख़बर न आहे असांखे। हाणे तूं वञु उन ॿिनि परियुनि खे वठी आ ऐं पोइ टई असीं हलूं था उन बादशाह जी धीउ परी वटि, पोइ ॾिसूं था त असलियत असांजी छा आहे। त हिते उन परी उन नंढे शहज़ादे खे मोकिलियो उन्हनि जॻहनि ते ऐं उहो नंढो शहज़ादो वियो उन जॻहनि ते, उन परियुनि खे वठी आयो। उन परियुनि पुछा कई त हिते नंढे शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त उहे परियूं चवणु लॻियूं त हा बिल्कुलु,
असीं पाण में 4 भेणूं आहियूं सही, हाणे गॾु मिलूं त असांखे असांजी हक़ीक़त जी ख़बर पवे। हाणे उहे 3 परियूं जेको तूं नंढे शहज़ादे सां गॾु सिधो आयूं उन परी वटि जेका बादशाह जी धीउ हुई। हाणे जॾहिं 4 ई परियूं पाण में गॾियूं त जेका परी बादशाह जी धीउ हुई हिननि जी यादाश्त अची वई ऐं हिते उहा परी चवणु लॻी जेका बादशाह जी धीउ हुई त हाणे मूंखे असलियत जी ख़बर पहुची वई, ऐं 3 मुंहिंजियूं भेणूं आहियो ऐं पंहिंजो पीउ बादशाह कंहिं टाइम में नौजवान हो वियो हिकु जॻह ते ऐं उते पंहिंजी माउ परी हुनखे मिली हुई ऐं उहा परी पंहिंजी माउ उन पंहिंजे पीउ बादशाह खे चयो त एॾां कोन हलंदसि, हिते ई महल मूंखे ठाराए ॾे। ऐं जेको आहे सो हिते महल ठाराए ॾिनूं पंहिंजे पीउ बादशाह। पोइ उते रहंदा हुआ ऐं पाण 4 थियूंसीं ऐं जेको आहे सो टिनिनि खे जेको आहे सो पंहिंजी माउ जेको आहे सो अव्हां खे खणी वई हुई ऐं चौथी रहियसि आऊं, उन खे मुंहिंजो पीउ बादशाह मतिलबु त पंहिंजो पीउ मूंखे खणी आयो हिते ऐं पंहिंजी माउ परी जेको आहे सो उन खे चयो पंहिंजे पीउ बादशाह खे त तूं विंदे धरती ते ऐं हेॾां हली वेंदसि परी लोक में परी दुनिया में ऐं तोखे हर शइ विसरी वेंदी, का यादाश्त तोखे न ईंदी। ऐं थियो बि ईअं, मुंहिंजे पीउ खे माना पंहिंजे पीउ खे उहा ॻाल्हि विसरी वेली, उहो ज़हन न रहियो ऐं कुदरत सां मूंखे इहे ख़्वाब ईंदा रहिया ऐं नंढो शहज़ादो हिते अची वियो, क़िस्मत सां पाण गॾिजी वियासीं ऐं ख़्वाब पाण खे इहो बि आयो आहे, पंहिंजो नसीब इहो लिखियलु आहे त पंहिंजी शादी थींदी उन शहज़ादनि सां। हिकिड़ो शहज़ादो जेको वज़न खणण में वधीक हुजे, हिकिड़े जी शादी परी जी उन सां थींदी ऐं हिकिड़ो शहज़ादो उहो हूंदो जेको निशाने जो तेज़ हूंदो, हिकिड़ी जी उन सां थींदी ऐं हिकिड़ी जी उन सां थींदी जेको इलाज वग़ैरह कंदो आहे, जंहिंखे बि ज़ख़्म लॻे, बीमारी लॻे, चोट लॻे, उनखे हथु लाहींदो त उनखे शिफ़ा मिलंदी, सां शादी कंदी। त हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त जेके ज़िक्र अव्हां कया सो उहे 3 मुंहिंजा भाउ आहिनि, चोथों आऊं आहियां। त हाणे उन नंढे शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जेके शयूं अव्हां चयूं से उहे 3 गुण मुंहिंजे 3 भाउनि में आहिनि ऐं चोथों आऊं आहियां जेको साधू आम आहियां। त हाणे उन 4 परियुनि जे नसीब में उहे 4 शहज़ादा हुआ। हाणे उहे 4 परियूं ऐं उहो नंढो शहज़ादो सिधो आया उन वापसी पंहिंजे महल में। त हाणे हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजा भाउ ख़बर न आहे किथे आहिनि, हाणे इन्हनि खे आऊं हथु करे अचां। त हिते उहे परियूं चवणु लॻियूं त हाणे ॾिसूं था असांजा ही जादुई हार आहिनि, हिन जी मदद सां ख़बर पइजी वेंदी त 3 शहज़ादा किथे आहिनि। हाणे हेॾां उहे 3 शहज़ादा कुदरत सां कंहिं जादूगराणी जे वर चढ़ी विया, जादूगराणी बि हरामी हुई, उनखे ख़बर पइजी वई त ही 3 शहज़ादा अचनि पिया परी सां शादी करण जे लाइ। त हाणे उहो चालाक परी थी वई ऐं उन 3 शहज़ादनि खे गॾी ऐं चवणु लॻी त अवी परी सां शादी करणु आया आहियो, आऊं परी आहियां। त नेठि जादूगराणी उन 3 शहज़ादनि खे क़ैद करे छॾियो। हाणे इहो लका होॾां उन परीनि उन नंढे शहज़ादे ॾिठो। त हाणे हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजा 3 भाउ उन जादूगराणी वटि क़ैद आहिनि, ऐं वञा थो उन्हनि खे आज़ादु कराए थो अचां। हाणे नंढो शहज़ादो उतां निकितो, सिधो आयो उन जादूगराणी वटि ऐं चवणु लॻो त तूं परी जो रूप करे जादूगराणी आहीं ऐं मुंहिंजे 3 भाउनि खे तो क़ैद करे छॾियो, उनखे आज़ादु कर। त जादूगराणी उतां ग़ाइबु थी वई। नंढे शहज़ादे पंहिंजे 3 भाउनि खे वरितो, सिधो आयो उन महल मंझि ऐं उन 3 शहज़ादनि परियूं ॾिठियूं, हैरान थी विया त हिते सॼी हक़ीक़त करे उन नंढे शहज़ादे उन पंहिंजे 3 शहज़ादनि खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे। हाणे ही 4 परियूं पंहिंजे नसीब में आहिनि ऐं पाण सां ई शादी करणु आयूं आहिनि, हिन जो नसीब पाण सां लिखियलु आहे, पाण सां जुड़ियलु आहे। ऐं पोइ हिते उहे 3 शहज़ादा उन नंढे शहज़ादे खां माफ़ी वठणु लॻा त असां तोसां जेको कुझु कयो, बुरो कयो, असांखे माफ़ु कर, तूं असांखां ई मथे आहीं, अकुल में अकाबर आहीं। त नंढे शहज़ादे उन पंहिंजे भाउनि खे माफ़ु कयो ऐं पोइ बादशाह बि आयो उन्हनि जो पीउ ऐं उहे 4 राणियूं बि आयूं ऐं पोइ हसी ख़ुशी सां 4 शहज़ादनि जूं उन परियुनि सां शादी कराई ऐं राज जा माण्हू, आसे पासे जा माण्हू सभु अची गॾु थिया ऐं उहा माई बि आई। सभिनी ॾिठो त हिन 4 शहज़ादनि जी परियुनि सां शादी थी वई ऐं पोइ त उन 4 शहज़ादनि जी उन परियुनि सां शादी थी वई। पोइ हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारणु लॻा। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।